खैरपुर पारां सावणे जे इम्कानी बरसातनि दौरान कंट्रोल रूम क़ाइमु करे 24 कलाक निगरानी या ऑपरेशन करण जो फ़ैसिलो। असिस्टेंट कमिश्नर्स खैरपुर किंगरी गंबट म्यूनसिपल कमेटीज़ जा एडमिनिस्ट्रेटर टाउन ऑफिसर पब्लिक हेल्थ खाते जा इंजीनियर मुख्तियारकार तैयारियूं मुकमल कनि ऐं अवामी शिकायत ते हंगामी बुनियादनि ते अज़ालो कंदा। अहिड़ी हिदायतनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर सैफुल्ला अबड़ो DC ऑफिस में कोठायल इजलास जी सदारत कंदे कयो। DC खैरपुर टिनी म्यूनसिपल कमेटियुनि ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर्स खे फौरी तौर ते डीसिल्टिंग कराइण जी हिदायत ॾींदे चयो त साल्ट वेस्ट मैनेजमेंट असराइतो किरदारु अदा करे। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर ज़मीर जागीरानी, इकबाल हुसैन जंडाण, ॼाणायल खातनि जे ऑफिसरनि, इंजीनियर्स, असिस्टेंट कमिश्नर्स, मुख्तियारकार्स ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। DC खैरपुर चयो त चौमासी बरसातुनि जी अॻकथी ते ज़िले इंतिज़ामिया ऐं लाॻापियल खाता इम्कानी बरसातनि दौरान नकासियाब, सफ़ाई सुथराई ऐं डीसैल्टिंग जी तैयारियूं मुकमल करे रिपोर्ट फ़राहम कंदा। ज़िले इंतिज़ामिया, म्यूनसिपल कमेटीज़, पब्लिक हेल्थ ऐं साल्ट वेस्ट मैनेजमेंट जा ऑफिसर ऑपरेशन जी हंगामी बुनियादनि ते ऑफिसरनि तोड़े अमलदारनि खे मुक़ररु करे लिखत वारी रिपोर्ट DC ऑफिस में जमा कराईंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।